शांति। हाणे सां बाबा खे यादि था करूं, खुद खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। शक्तिशाली आत्मा आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवंदा, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवंदा आहिनि कि सदा व्यर्थ ऐं डिस्टर्ब करण वारे बोल सां ख़ुदि खे मुक्त करो, है ना। फालतू बोल और जो जीवन में असांखे डिस्टर्ब कंदा आहिनि। जीवन ॾाढो सुठो आहे, है ना। अगरि तव्हां शांति सां वेही करे सोचो न त सभिनि जो जीवन ॾाढो ई सुठो आहे। लेकिन असांजो सुख शांतिमय जीवन ख़राबु कॾहिं थींदो आहे जॾहिं असां ॿियनि खे ॾिसी रीस कंदा आहियूं। असांजी गाॾी सुठी रीति हले थी, तव्हांजी गाॾी जहिड़ी बि आहे, जेतिरो बि पेट्रोल आहे, जेतिरा बि गाॾी में माण्हू आहिनि, अगरि तव्हां हुन हिसाब सां गाॾी हलाईंदा हो त तव्हांजो कॾहिं बि एक्सीडेंट न थींदो, है न। लेकिन अगरि तव्हां सोचंदव मूं वटि त अहिड़ी गाॾी आहे, हुन वटि केॾी सुठी गाॾी आहे, मुंहिंजी गाॾी में त एतिरो ई पेट्रोल आहे, उहो त ॾिस हुननि वटि केॾो सारो पेट्रोल आहे, केॾो घुमनि था। मुंहिंजी गाॾी में त हेॾा सारा ॼणा आहिनि, हुनजी गाॾी में त थोरा ॼणा आहिनि, केॾा आराम सां वेठा आहिनि। त असांखे ख़ुदि जी गाॾी ऐं गाॾी में वेहण वारे माण्हुनि सां गॾु मज़ो न ईंदो न। अॼुकल्ह माण्हू इहे ई त करनि था। जाते ॿार पैदा थियो, जाते उनखे जहिड़ी बि शिक्षा मिली आहे, जहिड़ा बि माउ पीउ मिला आहिनि, जहिड़ो बि घर मिलियो आहे, जेतिरो बि उन वटि धन संपत्ति आहे, अगरि ॿार उन में संतुष्ट रहे त माउ पीउ बि ख़ुशि थींदा आहिनि, है न। ऐं माउ पीउ बि, घर जा माउ पीउ बि अगरि घर वारा भी ईअं सोचनि, भई अगरि हिकु पत्नी ईअं सोचे कि मूंखे जहिड़ो बि पति मिलियो आहे, जहिड़ो बि घरु आहे, जेतिरा बि मूं वटि पैसा आहिनि, जहिड़ा बि मुंहिंजा ॿार आहिनि, जहिड़ा बि मुंहिंजा सास ससुर संबंधी आहिनि, इन्हनि सां मां सुठी रीति कीअं हली करे पंहिंजे जीवन में सुख शांति सां रही सघंदी आहियां। अगरि हिकु नुंहुं इहा सोचे त उहो एडजस्ट करण जी सोच ॾे न, है न। अॼु हिकु पति बि ईअं सोचे भई चलो मूंखे जहिड़ी बि ज़ाल मिली आहे, अॼु माण्हू कोई चीज़ वठंदो आहे त हुन में हूंदो आहे भई 7 ॾींहंनि में वापसि करे सघंदा आहियो, या ॿी वठी सघंदा आहियो, या एतिरे ॾींहंनि जी गारंटी हूंदी आहे, है न। त तव्हां हीअं करो, शादी करण खां पहिरियों हीअं सोचो भई ये पति पत्नी एतिरा ॾींहं रही ॾिसंदा, भई अगरि हिन छोरी खे ये घरु सुठो थो लॻे, ससु सुठी थी लॻे, पति सुठो थो लॻे त रहंदी, न त न रहंदी, न त शादी न कराईंदासीं, फाइनल, है न। हाणे लेकिन चलो इहो त ठीकु आहे, इहो त वरी बि माण्हू करे सघे न। छोरी के बहाने घर में सॾु करायो,
ये तो वरी भी पॉसिबल आहे, लेकिन ॿार पैदा थींदो, हाणे उहो जो आत्मा आई आहे हुन शरीर में, हुन जो कीअं असां चेक करूं? भई माण्हू सोचे थो मां ॿार पैदा करां, मुंहिंजो ॿारु हीअं थिए हीअं थिए हीअं थिए, लेकिन तव्हां ॿार शरीर त तव्हां ॾींदा, लेकिन आत्मा त तव्हांजी न आहे न। आत्मा त उहा ई ईंदी जंहिंसां तव्हांजो हिसाब किताब आहे, है न। आत्मा त उहा ई ईंदी जंहिंसां तव्हांजो हिसाब किताब आहे। हाणे अगरि असां चऊं न मूं वटि त ॾाढी सुठी संस्कारी आत्मा अचे, है न, लेकिन अगरि तव्हांजे घर में सभिनि माण्हुनि जा ओड़ा संस्कार न हूंदा त उहा आत्मा त परेशान थी वेंदी, है न। चलो पति जो त असां सोचूं भई ठीकु आहे, घर में थोरा ॾींहं रही पोइ फाइनल करूं, ठीकु आहे हाणे शादी करे सघंदी आहियां, न त न कंदमि। लेकिन ॿार जो कीअं सोचूं? ॿार त जो आत्मा आई हाणे हुनखे त हुन रीति हलणो पवंदो। त मेन असांखे परमात्मा छा सेखारींदा आहिनि कि जीवन में एडजस्ट करणु सिखो। ईअं न सोचो साम्हूं वारो ई ख़राबु आहे, तव्हां में बि कोई ख़राबी आहे, इहे मञो। अहंकार में न अचिणो आहे कि मुंहिंजो पति ई ख़राबु आहे, मुंहिंजी ज़ाल ई ख़राबु आहे, मुंहिंजी ससु ई ख़राबु आहे, मुंहिंजी नुंहुं ई ख़राबु आहे। अगरि तव्हांखे कंहिंमें बि ख़राबी नज़र अचे थी त ख़ुदि खे जांचो। परमात्मा असांखे इहे सेखारींदो आहे। अगरि तव्हांखे ॿार सां प्रॉब्लम थिए थी, ॿारु पढ़े नथो, रोए थो, ज़िद थो करे, उल्टा सुल्टा कम थो करे, त तव्हां अगरि तव्हां हुनजी बुराई तव्हांखे नज़र अचे थी त तव्हां ख़ुदि में ॾिसो मूं में कहिड़ी बुराई आहे, मूं में कहिड़ी कमी आहे जो मां अहिड़े ॿार खे हैंडल नथी करे सघां, अहिड़े ॿार खे संभाले नथी सघां। मतिलबु कि तव्हां में रहम भाव, क्षमा भाव, दया भाव, शुभ भावना, शुभकामना न करे सघंदा आहियो, कंहिंजे लाइ सुठो न सोचे सघंदा आहियो, है न। अॼु शरीर खे कोई बीमारी हुजे त माण्हू डॉक्टर खे ॾेखारींदो, वॾे खां वॾे डॉक्टर खे ॾेखारींदो, लेकिन अगरि ॿारु अगरि थोरी थोरी ॻाल्हि में रोईंदो आहे त हुनजे लाइ कहिड़े डॉक्टर खे ॾेखारिणो आहे? हुनजे लाइ परमात्मा खे यादि करो। अगरि तव्हांजे ॿार में उहा बुराई नथी ख़तमु थिए त ग़लती तव्हांजी आहे। तव्हां भॻवान वटि मन सां नथा यादि करे सघो, भॻवान खे चई नथा सघो, भॻवान खां हुनखे शक्ति वठी नथा ॾेई सघो, या तव्हां में धैर्यता न आहे। थोरो धैर्य बि त रखो। असां रोज़ु भॻवान खे यादि, छो जी कंहिंजी बि कोई बि बुराई हूंदी आहे न, उहो त भॻवान ई ठीकु करे सघंदो आहे, कोई डॉक्टर न ठीकु करे सघंदो, है न। या माण्हू हुनखे झाड़ हणाइण रखाइण वेंदा, या धाॻो पाईंदा, या पूजायूं कराईंदा, या अंगूठी पाईंदा, उहो बि टेम्पररी आहे, है न। धाॻे में बि अगरि कंहिंजे जॻह धाॻो ॿधियो त हुन वटि तव्हांखे समय समय ते वञिणो पवंदो ताकी हुन धाॻे में शक्ति भरिजी थी वञे, है न। परमानेंट इलाज छा आहे? परमात्मा खे यादि करे हुन आत्मा में शक्ति भरणु, ताकी वो रोइण जो संस्कार हुनजो ख़तमु थी वञे, हुनजो ज़िद करण जो संस्कार ख़तमु थी वञे। ये परमानेंट इलाज आहे। हिकु बार अगरि आत्मा में उहो संस्कार ख़तमु थी वियो न, रोइण, रुसण, चिल्लाइण, ग़लति कमु करण जो, पोइ हुनखे कोई बि पंहिंजे संग जे प्रभाव में न खणी सघंदो। अगरि उहा आत्मा सदा ई परमात्मा जे छत्र छाया में रहे, या तव्हां हुनजे लाइ जो सोचो था उहो बि कि भॻवानु हिन सां गॾु सदा रहे, है न, त इहे परमानेंट इलाज आहे। त परमात्मा असांखे सेखारींदा आहिनि कि ॾिसो कमी कमज़ोरी त सभिनि में ई हूंदी आहे, लेकिन असांखे एडजस्ट करणु सिखणो खपे। असांखे जहिड़ो बि पति मिलियो आहे, जहिड़ो बि घरु आहे, जहिड़ी बि पत्नी आहे, जहिड़ा बि ॿार आहिनि, जो बि आहिनि, हुननि में सुठी ॻाल्हि बि आहे त बुरी ॻाल्हि बि आहे, है न। हुननि में बुराई बि आहे त सुठी ॻाल्हि बि आहे। ईअं न सुठो ई हुजे। जॾहिं हुनजी सुठी ॻाल्हियूं, जॾहिं तव्हांखे सुठी ॻाल्हियूं नज़र अचनि थियूं कंहिंजी बि, त तव्हांखे केॾी ख़ुशी थी थिए,
है न। तव्हां ईअं न सोचो की तव्हांजे ॿार में ई ख़राबी आहे, तव्हां सोचो मूं में बि त ख़राबी आहे, मूंसां गॾु बि त एडजस्ट थी करे हलनि था न, सभी हिक ॿिए सां एडजस्ट थी करे हलनि था न। अॼु नई नुंहुं ईंदी, माण्हू चवंदा अहिड़ी आहे अहिड़ी आहे। ॾिसो तव्हां घर में अॼु तव्हांजे ॿार कमु करनि था, तव्हां ॿुधायो, अॼु तव्हां जे छोरी खे पंहिंजी धीअ सम्झी करे पालो था, उहो पढ़ाई कंदे कंदे तव्हां हुनखे कुझु कमु नथा करणु ॾियो, सॼो ॾींहुं कॉलेज, ट्यूशनियूं, कोचिंग, वरी जॉब, त हुन घर जो कमु सिखियईं। अॼु उहा तव्हां वटि धीअ ठही करे तव्हां हुनजी पूरी सेवा कई, हाणे हिकु ॾींहुं हुनजी शादी थी, कल्ह उहा नुंहुं ठही वई, त छा हुनखे नुंहुं जा संस्कार हिकु ॾींहं में अची वेंदा छा? पत्नी जा संस्कार हिकु ॾींहं में अची वेंदा? कोई भाभी हूंदी, हुनजी ननन चवंदी अरे भाभी खे इहो बि अकुलु न आहे, ससु चवंदी मुंहिंजी नुंहुं खे एतिरो बि अकुलु न आहे, चांहि नथी ठाहिणु अचेसि, घर जो कमु अरे हिनखे चादर नथी ठाहिणु अचे। छो जो उहा हाणे त पीअर घर में हुई, पढ़ाई लिखाई करे पई, हुनजी माउ पीउ सभु हुनजी सेवा करनि पिया, हथ में वेचारी रोटी पढ़ाई थी पढ़े, ईअं थी करे। थोरो ॾींहुं न शादी खां पहिरियों 1-2 महीनो माण्हुनि खे ट्रेनिंग ॾींदा करो, या पति खे बि या छोरो बि। हाणे हिकु ॾींहं में छोरो हुयो, ॿिए ॾींहं में उहो पति ठही वियो, त पत्नी त सोचदी पति ईअं हूंदो आहे, पति सोचदो पत्नी अहिड़ी हूंदी आहे। हाणे हिकु ॾींहं में थोरी ठही वेंदा उहे संस्कार, न सम्झ जी ॻाल्हि आहे न। अॼुकल्ह शादियूं छो थी टुटनि, छो था छोरा छोरी सेटल थी सघनि, छो जी पढ़ाई कंदे कंदे माण्हू शादियूं थो करे, पोइ हुते वञे थी त ससु त हुनखे नुंहुं जे रूप में ई ॾिसंदी, भई नुंहुं अहिड़ी हूंदी आहे, अगरि हुनखे नुंहुं में उहो चीज़ नज़र न अचे त नुंहुं ख़राबु आहे, है न। उहो चवंदी भाभी भाभी त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, भाभी त माउ हूंदी आहे, भाभी त पालना ॾींदी आहे, भाभी त माउ जहिड़ी हूंदी आहे, इहा भाभी त अलाए कहिड़ी आहे, ख़राबु आहे, इहा त हुन सिखियो ई कोन अथई भाभी भाभी छा थींदी आहे, है न। हिते सम्झो छोरी नंढी आहे, हुते वञी करे वॾी नुंहुं ठही त इहे बि गड़बड़ी थींदी आहे। हिते त हुनजो नंढोपन अथसि लाड प्यार, ऐं हुते वञी वॾी नुंहुं ठही आहे त हुनखे हुन अनुसार बि हलणु अचे जेसि ताईं। त हीअं ई असां थोरी चई सघंदा आहियूं नुंहुं ख़राबु आहे, माण्हू हिकु ॾींहं में ई चई ॾींदा आहिनि हिनजी नुंहुं त ख़राबु अथसि, संस्कार ई सुठा कोन अथसि। त थोरो सम्झो दुनिया कीअं थी हले, ऐं असां पुराणे ज़माने वांगुरु ई अगरि माण्हुनि खे जज कंदासीं त कोई बि माण्हू सेट न ॾींदो। तंहिंखां सुठो त छो शादियुनि में माण्हू पैसो वेस्ट थो करे ई थो, अॼुकल्ह शादियुनि में कहिड़ो वेस्ट थो करे, वीचारे ॿारनि खे पैदा करे बि पालण जो अकुल ई न आहे, अञा ताईं माण्हुनि जा शौक़ ई पूरा न थिया आहिनि, ऐं ॿार अची हुनखे पालणो आहे, माउ पीउ जो अञा ताईं शौक़ु ई ख़तमु न थियो, कीअं पालंदा ॿारनि खे? ससु सहुरे खां अलॻि था थी वञनि, चवनि था असां अलॻि रहूं, हुननि जा शौक़ु पूरा नथा थियनि, त ॿारनि खे केरु पाले? पोइ ॿार पैदा छो था कनि? त अॼुकल्ह जे ॿारनि खे माण्हू इहे बि सेखारिणो खपे, हुन खां पोइ शादी करायो त माण्हुनि खे थोरो जीवन बि थोरो सफ़ल थिए। अगरि शादी करणी आहे त, न करणी आहे त सुठी ॻाल्हि आहे, रहो पंहिंजो जीवन कमाए खाए ऐश करो। वैसे बि सभिनि खे अकेलो रहणु पसंदि आहे अॼुकल्ह जे ज़माने में। त बाबा असांखे चए थो ॾिसो हिकु ॾींहुं छोरो आहे, ॿिए ॾींहुं पति, हेॾी वॾी ज़िम्मेवारी, अञा ताईं कमाइण जो अकुलु कोन अथसि, है न। त छा हिकु ॾींहं में उहे संस्कार अची वेंदा? छोरी वारा त ॾिसंदा न, पोइ उहो त टेंशन कंदा, अरे मुंहिंजो, उहो चवंदा हिन जो पति ठीकु न आहे, छोरे वारा चवंदा नुंहुं ठीकु न आहे, त हिनजे कारण ॿई लड़ाई झगड़ा थी वेंदा आहिनि। त असांखे परमात्मा भई तव्हां ॾिसो तव्हांखे जीवन कीअं जीअणो आहे, पहिरों खां ई ॾिसो, भई शादी खां पोइ असांखे हीअं करिणो पवंदो आहे, त छोरी खे पहिरियों खां ई सेखारियो, कम से कम शादी करण खां पहिरियों महीनो 2 महीनो हुनखे अहिड़े माण्हुनि खां सेखारियो, भई शादी खां पोइ भाभी ईअं कंदी आहे, ईअं करिणो खपे, ईअं करिणो खपे, ईअं करिणो खपे।
माण्हू चवंदा न न वीचारी खे डिजाइंस जी आहे, हीअ त करिणो ई पवंदो, न त हुनखे उते वञी करे साम्हूं ईंदो त माण्हू हैंडल नथा करे सघनि, पोइ डिप्रेशन में था अची वञनि, पोइ लड़ाई झगड़ो थो थी वञे। त हिन करे पहिरियों खां ई असांखे सभु ॿारनि खे सभु रीति सां असांखे हिकु माउ खे, हिकु माउ पीउ खे, ॿार खे सभु रीति सां हैंडल करणु, सिचुएशन कीअं हैंडल कबी आहे, त उहो ॿारनि खे पहिरियों खां ई सेखारिणो खपे। ईअं न इहे त पढ़े थो मां थी करां, न पढ़े थो त छा थियो, पंहिंजो कमिरो ख़ुदि साफ़ु करे, पंहिंजा कपिड़ा ख़ुदि धोए, पंहिंजा बर्तन ख़ुदि धोए, हिकु ॾींहुं सभिनि जे लाइ रोटी ठाहे, सभिनि पूरे घर जो कमु करे, त तॾहिं त सिखंदा। ईअं थोरी कमु करण सां कोई नौकरानी थी वेंदो, कमु त करिणो। अॼु ॾिसो, अगरि कोई छोरी चईंदी की न मां त कमु न कंदमि घर जो, ऐं उहो ॿाहिरि बि कमाइण न वञे, घर जो बि कमु न करे, त हुनजे मथां केॾो बोझ चढ़ंदो आहे। अॼु इंसानु ईअं नथो सोचे। अॼु ॿुधाए, घर जी लेडीस अगरि रोईंदे रोईंदे कमु कंदियूं, हर हिकु ॻाल्हि में किटकिट कंदियूं, त उन्हनि खे रोटी पाणी त मिले थी, रहण जे लाइ घर बि मिलियो आहे, कपिड़ा बि मिलनि था, पैसा बि मिलनि था, त बोझ न चढ़ंदो? चढ़ंदो ई। ये संबंध वंबंध सभु ख़तमु थी वेंदा आहिनि जॾहिं आत्मा ते बोझ चढ़ंदो आहे न। त कॾहिं न सोचो पंहिंजे ॿारनि खे बि ईअं वेही करे न खारायो, कुझु न कुझु उन्हनि खे कर्म करिणो ई आहे, न त बोझ चढ़ंदो आहे, है न। ईअं असांखे भई असांजो ॿारु आहे, न न न ईअं न, लेकिन बोझ त चढ़ंदो न। अॼु न त कल्ह त हुनजी आत्मा में त लिखिजी वेंदो न, भई इहो कुझु कमु हिन न कई, वेठे खाधई, चाहे नुंहुं बि आहे न वेठे खाधई। त उन्हनि खे कर्मनि जी बि असांखे ध्यानु ॾियणो आहे कि कर्मनि जी गति केॾी गहरी आहे। अॼु ॾिसो, छोरो त कमाइण वियो, उहो त पैसो कमाए करे अचे थो, छोरी चईंदी मां घर जो कमु न कंदमि, मां नौकराणी थोरी आहियां, मां रोटी ठाहियां, इहे सभु करां, मां हिन जे लाइ थोरी शादी कई आहे, त कंहिं लाइ शादी कई आहे? त वञो न त ॿाहिरि नौकिरी धंधो करो, वञी कमायो खाओ, भले रहो हिन घर में। त परमात्मा जी श्रीमत ॾाढी ऊची आहे। अॼुकल्ह जो माण्हू बीमार था थियनि न, वेठे खाईंदा त बीमार ई थींदा न। पोइ मायुनि ते हुकुम हलाईंदा, ख़ुदि खे हिकु झाड़ू नथो पुॼे, ऐं मायुनि खे चईंदा हीअ कर हीअ कर हीअ कर, त भले तव्हां हुनखे पैसा ॾींदव, लेकिन असांखे कंहिं चयो उन्हनि सां हीअं रीति ॻाल्हायो उल्टो सुल्टो, है न। केरु थो चए भई तव्हां उहो कमु था करनि, तव्हां पैसा था ॾियो, बसि ॻाल्हि ख़तमु। त असांखे उन्हनि खे हिन दृष्टि सां छो ॾिसणो खपे, भई इहे नंढा आहिनि असां वॾा आहियूं, हीअ त नौकराणी आहे, घर जो कमु कंदी आहे, मां त ॾाढी वॾी आहियां। पोइ अहिड़े माण्हुनि जो ॾिसो अंत केॾो दुखदाई थींदो। छो जीवन छा आहे? जीवन आहे भई अॼु माण्हू जनम वरितई, आत्मा शरीर वरितई, त हिकु त हुनजे पिछले जन्मनि जा कर्म अनुसार इहे जीवन ईंदो, हिन जन्म में जेतिरा सुठा कर्म कंदो उन अनुसार हुनजो जीवन अॼु जो कल्ह जो फिक्स थींदो वेंदो, बसि सिंपल आहे, है न। अगरि असां चाहियूं त पंहिंजे जीवन में ॾाढो सुखी रही सघंदा आहियूं, बसि देखा देखी न करो, रीस न करो। तव्हां जेतिरो कमु करे सघंदा आहियो न ओतिरो ई करो, ऐं हुन कम में जो तव्हांखे मिले थो न हुनखे खाई पी ख़ुशि रहो। ॿिया जो बि करनि था, माण्हू छा चवंदा आहिनि कि सभु ईअं ई कंदा आहिनि, है न, सभु ईअं ई कंदा आहिनि, अॼुकल्ह ज़माने में सभु ईअं ई थो हले, चलो उहो त ईअं थो करे, उहो त पाप जो भागी ठहींदो, हुनखे त पाप मिलंदो। छो जी छा थींदो आहे, कई बार माण्हू ग़लति कमु कंदा आहिनि, उन्हनि सां सुठो थींदो आहे, छो जी हुननि जो पुण्य जो खातो वॾो आहे, ऐं तव्हां उहो ई कमु करो, तव्हांखे पाप पईंदो, तव्हां सां गड़बड़ी थी वेंदी आहे। हुन 10 ॼणनि खे गारियूं ॾिनई, हुन सां के कुझु न कई, तव्हां उहे ई 10 ॼणनि खे गारियूं ॾियो, तव्हांखे माण्हू मारणु अची वेंदो, छो जी हुनजो पुण्य जो खातो जमा आहे। जेसीं हुनजो पुण्य जो खातो पूरो ख़तमु न थींदो तेसीं हुनखे
हुन सां बुरो न थींदो, लेकिन जे ॾींहुं थी वेंदो न पोइ हुन सां बि बुरो कर्म शुरू थी वेंदो। इन करे कॾहिं बि जो बोल सही आहे, जो कर्म सही आहे, जहिड़ी सोच सही आहे, जो परमात्मा जी श्रीमत आहे, जीअं सोचो, जीअं ॻाल्हायो, जीअं कमु करो, जो उहो सिखाए थो उअं ई करो। भले कोई हुनजी विपरीत करे थो। अॼु माण्हू चईंदा ॾिसो संत बि त गुस्सो करे थो न, माण्हू ॾिसंदा आहिनि न, चईंदा आहिनि ॾिस उहो बि त गुस्सो करे थो न, कमु नथो करे त करिणो ई पवंदो। हाणे संत जा त एॾा पुण्य जा कर्म आहिनि, अगरि हुन नंढो वंढो पाप करे बि छॾियईं, कंहिंखे डांटे बि छॾियईं, त उहो वापसि भॻवान खे यादि कंदो, वापसि कंहिंजो न कंहिंजो सुठो कंदो, उहो कटिजी वेंदो, है न। ऐं तव्हांजो त पुण्य जो खातो आहे ई न। ऐं तव्हां चवंदा असांजो साईं बि ईअं कंदो आहे, असांजो गुरू बि अखि ॾेखारींदो आहे, ॾेखारींदा आहिनि भई माण्हू दुनिया वारे माण्हुनि खे कंट्रोल करण लाइ किथे किथे हिननि खे ॾेखारिणो पवंदो आहे, पर हुननि जो छा आहे, हाणे ॾिसो हिकु ॼणे खे डांटियईं, ॿिए ॼणे जो सुठो कयईं, हुनजी दुआयूं मिलियूं, उहो कटिजी वियो, ईअं ई त थींदो आहे। हिन करे बाबा असांखे चवनि था देखा देखी हिन में न वञो, क्रोध न करणो मतिलबु न करणो, उल्टो सुल्टो न चइणो मतिलबु न चइणो, भले कोई केतिरो बि ग़लति माण्हू करे था, हीअ सम्झो कि असांखे भॻवानु चए थी न करिणो आहे त हुनजी मदद बि मिलंदी, हीअं न मिलंदी, तव्हांखे मिलंदी। अॼु तव्हांजो ॿारु अगरि ग़लति कमु करे थो, तव्हांखे असांखे भॻवान जी श्रीमत आहे की न, तव्हांखे हुनखे शांति सां, प्रेम सां, शुभभावना शुभकामना सां ई सम्झाइणो आहे, मुख सां अपशब्द न चइणा आहिनि, मतिलबु न चइणा आहिनि, क्रोध न करिणो आहे, मतिलबु न करिणो आहे। त तव्हां हुन रीति हुन स्थिति में स्थित थियो कि मूंखे भॻवानु ईअं चए थी कि मूंखे हुनखे प्यार सां ई सम्झाइणो आहे, नम्रता जो व्यवहार रखिणो आहे, पंहिंजो शुभ बोल बोलना है ना, चईंदा न धीरे बोलो, मिठो बोलो, बुरो न ॻाल्हायो। त इहे परमात्मा चए थो इहे जीअं पंहिंजे गले में इहे जीअं पाए ई रखो लॉकेट, धीरे बोलो, कम बोलो और मीठा बोलो। त हिन सां छा थींदो, असांखे सदा यादि रहंदो कि मूंखे परमात्मा छा श्रीमत ॾिनी अथई। त अॼु असांखे बाबा छा था चवनि कि जो तव्हां वटि आहे उन में संतुष्ट रहो। ॾिसो अॼु माण्हू कचिरे सां बि केॾी सुठी चीजूं ठाहींदा आहिनि, है न। अॼु माण्हू वटि अगरि कुझु चीज न हुजे त हुन वटि जो चीज हूंदी आहे उहो हुन सां बि कमु सुठी रीति कढी वठंदी आहे कोई इंसानु, ऐं उहो सुठी रीति बि कढंदो आहे। अॼु नई चीज़ त नई आहे, लेकिन अगरि असां वटि नई न आहे ऐं असां वटि हाणे इमरजेंसी में हुन सां कमु बि करिणो आहे त असां पुराणी सां बि ओहिड़ो कमु करे सघंदा आहियूं, न करे सघंदा आहियूं, करे सघंदा आहियूं। त ईअं ई भले असां वटि जहिड़ो बि परिवार, जहिड़ो बि धन संपत्ति आहे, जहिड़ो बि इहे शरीर आहे, असांखे इनखे कीअं हलाइणो, बसि असांजो मेन लक्ष्य हुजिणो खपे जीवन में कि मूंखे त सुख शांति ख़ुशी सां ई रहणो। हाणे नुंहुं छा बि करे, कहिड़ी बि आहे, त मां ई थोरो झुकी करे चल ठीकु आहे, हीअ जहिड़ी बि आहे न, भले कमु नथी करे, वेठी आहे, चलो वेठी त आहे, चलो मां ई रोटी ठाहे करे सभिनि खे खारायां, हिनखे बि खारायां, चलो कम से कम घर में शांती त रहंदी। ऐं हुनजे लाइ बि शुभ भावना रखंदव त अॼु न त कल्ह सिखी वेंदी। जे एॾा साल कमु कयो कोन अथई ऐं हिकदमि शादी खां पोइ असां सोचूं इहो कमु करे जेसिताईं हुनखे सम्झ में अचे जीवन, न कम से कम कंहिंखे जल्दी सम्झ में अची वेंदा। छोकी अॼुकल्ह जे ॿार माण्हू झुकंदा बि न आहिनि न, अॼुकल्ह जे माण्हुनि जे दिमाग़ में न घर जो कमु त जीअं ॾाढो ई नंढो कमु आहे, उनखे त माण्हू महत्व ॾींदा ई न आहिनि, ॾाढा घटि माण्हू ॾींदा आहिनि, है न। पढ़ाई लिखाई सां इहे संस्कार न ईंदा आहिनि, ॾाढा घटि जा ईंदा आहिनि, न बि न ईंदा आहिनि, ईंदा बि आहिनि। माण्हू चवंदा आहिनि अलाए इहे नथी करे त पढ़ियल लिखियल न आहे,
लेकिन पढ़ाई लिखाई सां ॾिसो टीचर पढ़ाईंदी बेड ते रोटी न खाओ, टेबल मैनर्स सेखारींदी, उथणी वेहण बि किताबनि में हूंदो आहे, लेकिन माण्हू अॼुकल्ह स्कूलनि में त बसि ईअं ई पढ़ी करे हली थो अचे, कोई ध्यान सां किथे थो पढ़े, पैसा ॾाढा वेस्ट था करनि माण्हू। तंहिंखां त माण्हू घर वेठे बि पढ़े त बि सुठो सिखी वञे। छोजी स्कूलनि जो वातावरण बि अॼुकल्ह सुठो न आहे, किथां जो बि सुठो न आहे। पर स्कूलनि में बि ॾिसो कहिड़ो कोर्स हूंदो आहे, टीचर चईंदी मूंखे कोर्स पूरो कराइणो आहे, ॿार सिखनि न सिखनि। त हिन करे असांखे लक्ष्य छा रखिणो आहे कि असांखे पंहिंजे जीवन में सुख शांति सां रहणो आहे। हिन घर में दुख अशांति परेशानियूं विकार बुराई जे वश थी करे कोई बि कर्म थिए ई न, त असांखे असांजो घर ई स्वर्ग थी वेंदो, सुठो थी वेंदो, त तव्हांखे किथे वञण जी बि इच्छा न थींदी। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना व्यर्थ व डिस्टर्ब करण वारे बोल सां मुक्त, डबल लाइट अव्यक्त फ़रिश्तो ठहो। फ़रिश्तो केरु हूंदो आहे? जो इशारनि सां ॻाल्हाईंदो आहे। फ़रिश्तो केरु हूंदो आहे? जो सभिनि जे लाइ सुठो सोचंदो आहे। फ़रिश्तो केरु हूंदो आहे? जो आयो कमु कई ऐं हली वियो, कंहिंजे बंधन में न फंसंदो, कंहिंजे मुंहं में न फंसंदो। त असांखे बि आहे न फ़रिश्ते जीअं रहणो। सदा सोचो मां फ़रिश्तो आहियां, मां हिन सृष्टि ते कर्म कंदे हुए करण आयो आहियां, मां सुठा कर्म करण आयो आहियां। मां फ़रिश्ते खे सुबुह खां राति ताईं जो बि कमु मिलियो आहे, जो बि करिणो आहे, उहो मूंखे सुख शांति सां परमात्मा जी यादि में रही करे करिणो आहे। ॿियनि जे लाइ भलो सोचणो आहे, भलो करिणो आहे। बसि इहे यादि रखो कि मां आत्मा आहियां, मां फ़रिश्तो आहियां। मां फ़रिश्ते खे सुबुह खां राति ताईं शांति सां कमु करिणो आहे, सभिनि सां प्रेम सां ॻाल्हाइणो आहे, सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे, सुठा बोल बोलणा आहिनि। बसि इहो कमु करे पोइ सभु राति जो परमात्मा खे सभु कुझु ॿुधाए करे हुनजी यादि में सुम्ही पओ। न फ़रिश्तो छा कंदो? ईअं कंदो न, हिकु त इशारनि सां ॻाल्हाईंदो आहे त बोल बि घटि थी वेंदा आहिनि। न हिकु शब्द असांखे कंहिंखे अगरि कुझु ॻाल्हि चइणी पए त सम्झो 2-3 शब्दनि जी ॻाल्हि आहे, त हुनखे 15-20 शब्द करे छो ॻाल्हायूं असां? 2-3 शब्दनि में ई ख़तमु करे छॾो, है न? त बोल बि घटि थी वेंदा, एक्स्ट्रा ऐड बि न थींदो, शांती बि रहंदी, भॻवान जी यादि बि रहंदी। फ़रिश्तो मतिलबु ॿियनि जो भलो करण वारो, बसि भलो करे हली वेंदो। ईअं न सोचंदो इहे मुंहिंजी तारीफ़ करनि, इहे मूंखे सुठो चवनि, न, हुनजो कमु हूंदो आहे उहो ॿियनि जो भलो करे हली वेंदो आहे, रुकंदो बि न आहे, कंहिंजे मुंहं में बि न रुकंदो। त हीअं असांखे बाबा चवनि था फ़रिश्तो ठहो। स्लोगन आहे, जो स्वयं खे परमात्मा प्यार जे पुठियां क़ुर्बान कंदा आहिनि, सफलता उन्हनि जे गले जी माला हूंदी आहे। जो जॾहिं असां परमात्मा जे पुठियां क़ुर्बान थी वेंदासीं, क़ुर्बान मतिलबु माण्हू सोचंदा आहिनि बलि चढ़े, बलि न चढ़णो, क़ुर्बान मतिलबु भॻवान बाबा परमात्मा जीअं चए थो उअं ई सोचो, ॻाल्हायो, करो। ये सम्झो थी तव्हां पुराणो सभु कुझु हुनखे ॾेई करे, पुराणे जो जीअं असां सोचंदा हुआसीं, ॻाल्हाईंदा हुआसीं, कमु कंदा हुआसीं, दुखी परेशान थी करे, हाणे हुनजे बदिले सदा सुठो सोचो, सुठो ॻाल्हायो, ख़ुशी ख़ुशी सां कर्म करो, ॿियनि जो भलो करो। त इहे जीअं थियो कि असां परमात्मा जे मथां क़ुर्बान थी वियासीं। जॾहिं असां परमात्मा जे मथां क़ुर्बान थींदासीं तॾहिं असांजे जीवन में सफलता ईंदी। छो जी हाणे असांजे जीवन में संकल्प बोल कर्म सभु परमात्मा जी श्रीमत अनुसार आहे, त उहो सफलता थींदो ई से। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।